मॉर्निंग एवरीवन। अरे वाह तहा, तूं तो क़ौमी झंडो तैयार करण में ॾाढो मसरूफ़ लॻी रहियो आहीं। हा, मां चाहियां तो सुभाणे मुंहिंजो ठाहियल झंडो सभिनी खां ख़ूबसूरत लॻे। चङो भला, इहो ॿुधायो त असांजे क़ौमी झंडे में केतिरा रंग आहिनि? How many colors are there in a national flag? असांजे क़ौमी झंडे में 2 रंग मौजूद आहिनि, साओ ऐं अछो। तमामु सुठो। साओ रंग अक्कासी करे तो मेजॉरिटी यानी अक्सरियत जी ऐं सक्सेस यानी कामयाबी खे। अक्सरियत में त मुसलमान आहिनि, इन जो मतलब आहे असांजे झंडे जो ग्रीन कलर मुसलमाननि जी अक्कासी करे थो ऐं अछो रंग अक्कासी करे तो अक़लियत जी उन्हनि माण्हुनि जी जेके गैर मुस्लिम्स आहिनि। अड़े, झंडे में चंड ऐं तारा त ठाहियो, हिननि जी ॾाढी अहमियत आहे। क्रीसेंट अक्कासी करे थो कामयाबी जी ऐं स्टार अक्कासी करे थो पीस जी। क्रीसेंट स्टैंड्स फॉर सक्सेस एंड स्टार स्टैंड्स फॉर पीस। हे ॾिसो, थी वियो असांजो नेशनल फ्लैग तयार। त दोस्तो, हाणे तव्हां ॿुधायो त एतिरो ख़ूबसूरत क़ौमी झंडो कहिड़े अज़ीम इंसान ठाहियो